अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 जून ट्यूसडे। सुबुह जा 10 थियण वारा आहिनि ऐं ज़हरा बसि कमु ख़तमु करे वञण वारी आहे ऐं मां सोचियमि त अॼु मूंखे व्लॉग ठाहिणु घुरिजे। कल्ह मां रेस्ट करे वरितो, हालांकि कल्ह मां कुझु क्लिप्स रिकॉर्ड बि कया हुआ ऐं पर पोइ मां डिलीट करे छॾिया छो त मुंहिंजी हिमत न पई थिए। मां कमरे मां ॿाहिरि ई न पई निकिरणु चाहियां ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं कुझु न कयां त पोइ शेयर छा कयां। आवाज़नि खे इग्नोर कजो। साम्हूं जेके असांजी बिल्डिंग ठही रही आहे, कंटिन्यू उन जो गोड़ आहे ऐं माशाल्लाह हे एॾी ख़ुशी थींदी आहे न जॾहिं हीअं पन थी हे वॾा थींदा आहिनि। ऐं हीअ ॾिसो, सो हे बॉल आयल आहे ख़ैर सां। ऐं कल्ह मां ॾिठो त मुंहिंजो हिते हाउस भॻो पियो हो। हे हाउस, हिन जी हीअ कुंड, जेके मां पेंट बि न कयो, मूंखे मिटीअ जो हुनजो वणे पियो कलर। हे हिन जी 2 टुकड़ियूं भॻल हुयूं, अलाए त कंहिंजे बॉल लॻण सां भॻियूं आहिनि, अलाए छो भॼी पियूं। बसि मां परेशान थी वियमि। बहरहाल मां इहे संभाले रखियूं आहिनि, इन्हनि खे मां जेको आहे ज़रूरु ॻंढींदमि, कोशिशि त कंदमि। स्टैंड हिते रखियो आहे, कपिड़ा धोइण जो अॼु इरादो आहे, यानी चादरूं टॉल वग़ैरह, छो त उहो त पाणी जो कमु आहे, गर्मीअ में बि आराम सां थी थो वञे। ऐं उन खां अलावा हिन महिल मां पाणी ॾींदमि ॿाहिरि प्लांट्स खे। ॿाहिरीं क्यारीअ खे पाणी न ॾिनो आहे, एॾी शदीद गर्मी आहे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो मशरूम चोरी थी चुको आहे, हिते ॾिसो ख़ाली आहे वारो साम्हूं। इहो हिकिड़ो मशरूम मुंहिंजो हितां कोई चुराए वियो ख़ैर सां। ॾाढो अफ़सोस थियो मूंखे। इहो पहिरियों बि केरु खणी वियो हो ऐं पोइ ॿार शायदि लाहे विया हूंदा, हुननि फिटी करे छॾियो पासे ते, त खणी मां वरी हयो हो, पर हाणे त बसि वियो। ॾाढो मूंखे ॾुख आहे हिन जो। ऐं हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो हे वणु, वॾो वणु, इहो किरी पियो हो हिते। मां हिन खे वरी जेको आहे सुराण खे सॼियमि, उनजी हेल्प सां मां हिन खे सिधो करे ॿधो वापसि। ऐं इन खे बि थोरा मूंखे हेठि पथर वथर कुझु रखिणो आहे, जीअं थोरो हुनजी रूट ते मथां बार हुजे, छो त वणु वॾो थी वियो आहे, रूट एॾी डीप न आहे। सो पहिरियों हाणे अंदरि पाणी ॾियां, पोइ ॿाहिरि। माशाल्लाह सभु अंदरां ॿाहिरां प्लांट्स चङी तरह वॉश करे ऐं पाणी ॾेई छॾियो। मैट ते मथे रखियो आहे सुके, त पोइ थोरो आलो बि थी वियो। ऐं ॿियो त फर्श बि आलो आहे। ऐं अॼु मां हिननि खे बि धोतो आहे, रिस्क खयों त थोरा त साफ़ु सुथिरा लॻनि। मूंखे टाइम एॾो मिले नथो जो मां हिकिड़े खे वेही साफ़ु कयां, कंदी बि आहियां इलाही दफ़ा, पर पोइ बि अॼु मां हिननि खे धोतो आहे। ऐं सोचां थी फाइनली पंहिंजो हे लोह वारो स्टूल हितां हटाए हितां जे लाइ कुझु ॿियो वठी अचां, अहिड़ो ई काठ जो सादो। सो इहा आहे सूरत हाल। ऐं हाणे हलां थी अंदरि, साहु पटींदमि, पाणी पीअंदमि, पोइ मुंहिंजे ख़्याल में कपिड़ा धोइणु शुरू कंदमि। असां वटि हली रहियो आहे लोड शेडिंग टाइम। 11:30 बजे लाइट वई आहे ऐं इहा ईंदी 1 बजे। ऐं मां सिर्फ़ु अञा हे 2 रग्स धोता हुया ऐं बाक़ी चादरूं वॉशिंग मशीन में पयूं आहिनि, त जेको आहे मूंखे मौक़ो ई न मिलियो। सो हाणे लाइट 1 बजे ईंदी, 1 बजे ताईं बसि असां हिते ई वेठा आहियूं। सोचां थी त कुझु न कुझु कमु करे वठां। 1/2 कलाक त मां ॿाहिरि वेही कुझु जेके हिन पंहिंजो हिकिड़ी वीडियो पोस्ट कई ऐं कुझु मैसेजिस जा जवाब ॾिना, कमेंट्स जा। त स्टैंड अञा ख़ाली पियो आहे, इन लाइ मां कुर्सियुनि ते इहे मैट्स विझी वियमि। मां चयो हिते सुकनि, हिन ते मां चादरूं टॉल ऐं विहाणनि जूं छऊं वग़ैरह विझंदमि। सो बहरहाल गोड़ ॾिसो ॿाहिरि, हिकु त पाड़े में जनरेटर्स था हलनि ऐं ॿियो त साम्हूं बिल्डिंग थी ठहे। मुंहिंजी तौबा इन्हनि त असांखे चरियो करे छॾियो। सो इहा आहे सूरत हाल। त हाणे मां हिते वेही कुझु कमु थी कयां। अञा पंहिंजे लाइ हीअ कुर्सी कढी रखी त असांखे हिकदमि, बल्कि मूंखे इहो आइडिया आयो, अञा हीअ कलाक लाइट न हूंदी ऐं असां वटि न फ्रूट आहे न सब्ज़ी आहे, घर मां सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऐं हिन गर्मीअ जे करे मां ॿाहिरि न पई वञा। हिन महिल यकीन कयो हे मुंहिंजा पाटा बि आला आहिनि, पर असां सोचियो आहे त असां अॼु वञूं था ट्यूसडे बाज़ार, हिन मेर मिटी ऐं गंद में पघर में वञी इहो सॼो कमु करे अचूं। उनखां पोइ असां तेसिताईं वापसि ईंदासीं, मोटी अचे चादरूं धोईंदमि, उहे मशीन में पियल आहिनि ऐं मानी सुराण पचाईंदी। राति वारो कुझु न कुझु बचियलु खाधो पियो आहे, उहो यूज़ कंदासीं। सो हाणे वञूं था मंगल बाज़ार। मासी त कमु थी करे न, महिनत थी करे। तो असां मुंहिंजो ऐं सुराण जो बहस थो हले। असां अची विया आहियूं वापसि, इंतिहाई बेसिक सब्जियूं वठी ऐं इंतिहाई थोरो फ्रूट वठी, छो त लाइट असां वटि रेगुलर वञणु लॻी आहे हाणे रोज़ानो 2 दफ़ा, तंहिंजे करे हर शइ थी आहे मुश्किल। मां हे टमाटर वठी आई आहियां 2 किलो, 80 रुपए किलो पिया मिलनि ऐं चई त 150 रुपए जा 2 किलो। त मां वठी आयमि 2 किलो, छो त मां हिननि खे पेस्ट ठाहे इन्हनि जो रखण वारी आहियां। हिकु दफ़ो शयूं फ्रीज़ थी वञनि थियूं त पोइ उहे माशाल्लाह ख़राबु नथियूं थियनि, उहे डीफ्रॉस्ट नथियूं थियनि। सो भिंडियूं, पुदिनो, धाणा
थोरी पालक, सफ़ा थोरी पालक। असां घटि में घटि 1.5 किलो 2 किलो पालक वठंदा आहियूं, पर अॼु मां इहा शायदि 1.5 पा या एतिरी पालक हूंदी। अदरक, थूम, मेहा, लीमा, बसर पटाटा सफ़ा ख़तमु थी विया, उहे वरिता आहिनि। बिह वरिता आहिनि अॼु असां, ऐं मुंहिंजो इरादो इहो आहे त सुभाणे मां बिह ऐं पालक पचाईंदमि। इहा मुंहिंजी रेसिपी अवेलेबल अथव अगरि ॾिसणु चाहियो त। ऐं हा, कुझु मां वरितो आहे पंहिंजो दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग कई आहे थोरी, उहा मां तव्हांखे पोइ ॾेखारियां थी। सो हिन महिल जेको आहे अज़ान अची वई आहे, पर मां पहिरियों उहे कपिड़ा धोई पूरा कंदमि जेके मुंहिंजा अध में पिया आहिनि। हा, फ्रूट्स त मां ॿिया कहिड़ा फ्रूट्स हुया सुरण सोफ़े ते पिया आहिनि। अच्छा, अंब वरितासीं, फ्रूट्स बसि एतिरा वरितासीं जेके असां सुभाणे ताईं खाई खपाए छॾियूं, त यानी असांखे घणा ॾींहं घणो टाइम रखणा न पवनि। सो इंतिहाई ज़रूरी कुझु शयूं। ऐं असां जीअं पूरो बॉक्स वठंदा आहियूं आलू बुखारनि जो, त अॼु असां पाउ आलू बुखारा वरिता आहिनि। ऐं उन खां अलावा पाउ ज़रदालू, हे हालत आहे, पाउ अंगूर ऐं पाउ चेरीज़। न त असांजी घटि में घटि काई बि शइ हूंदी आहे त अधु किलो त लाज़मी हूंदी आहे या उन खां मथे हूंदी आहे। सो इहे वरितियूं बसि, अंब 2 किलो वरितासीं जीअं इहे सुभाणे ताईं हलनि। सो हाणे मां वेंदमि कपिड़ा धोइणु, सुराणे फ्रूट धोईंदी, ऐं जीअं इहे रूम टेम्परेचर ते थधा थींदा त हिननि खे पोइ फ्रिज में रखंदासीं, छो त हर शइ ॾाढी गरम आहे, बाहि थी भरी। सो कपिड़ा धोईंदमि, ऐं जेके वॉशिंग मशीन में आहिनि उन खां पोइ वञी बाथरूम में पंहिंजा कपिड़ा धोईंदमि जेके मुंहिंजे पाइण जा, ऐं विझंदमि, निमाज़ पढ़ंदमि, पोइ मिलूं था। 4 थिया आहिनि हिन महिल, ऐं असांजी लाइट हली वई आहे। हाणे इहा लाइट ईंदी 5:30 बजे। सो मां सोचियो त भला हिन कैमरा जी पंहिंजी लाइट में जेको आहे मां तव्हांखे पंहिंजी शॉपिंग ॾेखारियां। सो हिनखे खोले वठां, ढकु लाथो मां हिन जो। हे आहिनि वुडन बीड्स, हे तव्हां ॾिसो त डिफरेंट शेप्स में, ऐं हिन में हे अहिड़ी नीडल बि आहे विधल, डोरी बि ॾिनल आहे। ख़ैर मां त इहो न ठाहींदमि जेको हिननि ठाहियो आहे, पर तव्हां साइज़ ॾिसो बीड्स जो। मां कुझु बीड्स पंहिंजे हथ ते रखां थी, त तव्हां ॾिसो त हे 4 बीड्स में ई मुंहिंजो हथु जेको आहे भरिजी वियो आहे। डिफरेंट शेप्स, डिफरेंट कलर्स। मुंहिंजी त ईद थी वई, तव्हां यकीन कयो। मूंखे एॾो मज़ो आयो आहे हिनखे वठी करे। ऐं हे मुंहिंजे ख़्याल में 350 जो चए पियो, पोइ मूंखे हिन 250 जो ॾिनो। हे पूरो जार भरियल जेको मुंहिंजे कुझु क्राफ्ट्स में, कुझु डेकोरेशन्स में वेंदो। ॿियो हिकिड़ी हीअ शइ वरिती, हिन जा धागा बिल्कुलु गुंजल हुया, पर मां इहो सोचियो त हिन में जेको आहे हे वुडन हे ठहियल आहिनि, एॾा मज़े जा भिंभोरियूं। ठीकु आहे, मां चयमि खणा थी मां। ऐं हे झुड़ आहिनि, हिकिड़ी वॾी नाशपाती हुई हीअ, पर बिल्कुलु हिक ॿिए में विछड़ियल हुया। पर हे बि उन मूंखे 200 खां घटि न पियो करे, 200 में ई ॾिनई, ऐं ब्रांड न्यू टैग बि लॻो पियो आहे हिन ते। सो असल में हे कोई ॿार जे कॉट में हणण जे लाइ आहे। ठीकु आहे, पर मां कॉट में त हाणे न हणंदमि, मूं वटि ॿार बि कोन्हे एतिरो नंढो, ऐं मां हणंदमि हे पंहिंजे प्लांट्स सां गॾु, त उते बिल्कुलु हे सूट कंदा। सही आहे। सो इहो वरितमि हिकिड़ो, ॾाढी मां ख़ुशि आहियां। त इहा मुंहिंजी आहे दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग। हिकिड़ी ॿी शइ आहे, इहो मां अञा खोलियो बि न आहे, रुॻो ॿाहिरां ई ॾिठो आहे। सो हिन में आहिनि कुझु शेल्स, सन्ही नंढी साइज़ में डिफरेंट शेप्स। इहो हाणे मां खोलियां थी त जीअं मां बि ॾिसी ख़ुशि थियां। हे मूंखे 50 रुपीज़ जो मिलियो। इहा आहे मुंहिंजी दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग। सो हे खोलियां त तव्हां सां बि शेयर कयां थी। त हे हिन मां निकिता आहिनि 50 रुपए जा, ऐं इहो साइज़ मूंखे कॾहिं बि न मिलंदो आहे हिन शेप में। ठीकु आहे, हिकिड़ो टुटल आहे, नो प्रॉब्लम, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हे अलाए किथां थियूं अचनि शयूं, ऐं यकीननि सफ़र में भॼी सघनि थियूं। सो हिन पैकेट मां इहे निकिता आहिनि, ऐं मां तमामु घणी ख़ुशि आहियां। ऐं हिन खे त ॿाहिरि मां पंहिंजे प्लांट सां हणंदमि, ऐं उनखां पोइ तव्हां सां बि शेयर कंदमि त जिते बि मां हयो आहे त उते कीअं थो लॻे। ऐं हे पंहिंजी शेल्स जी कलेक्शन में विझंदमि, यकीननि फ्यूचर में तव्हांखे नज़र ईंदा किथे न किथे। ऐं बाबा हिन जी त छा ॻाल्हि आहे, मुंहिंजी त बसि तन मन ताज़ो थी वियो आहे, दिलि ख़ुशि थी वई आहे। ऐं हिन मां ॾाढियूं मज़े जूं जेके आहिनि मां डेकोरेशन्स करे थी सघां। कॾहिं कॾहिं मूंखे अहिड़ा बीड्स खपंदा आहिनि वॾी साइज़ जा, पर एतिरी वॾी साइज़ जा मूं वटि कॾहिं बि न हुया। सेरामिक बीड्स मां वटि मैक्रामे जा हुया पुराणे ज़माने जा, पर उन्हनि जी साइज़ बि नंढी आहे। सो इहा आहे मुंहिंजी अॼु जी दिलि ख़ुशि करण वारी शॉपिंग। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। मां त ॾाढी ख़ुशि थी थियां तमामु। बिल्डिंग जे गोड़ खे इग्नोर कजो,
छो त बिल्डिंग ठहे थी, साम्हूं मशीनूं थियूं हलनि, सो हिन खे मां हिते टंगियो आहे। ठीकु आहे। ऐं ॿिए एंगल खां बि तव्हांखे ॾेखारियां, हिते हिकिड़ो बर्ड वारो हुयो त उहो मां हुन सां गॾु टंगी छॾियो आहे। ॿिए एंगल खां बि तव्हांखे ॾेखारियां थी हीअं। तो मूंखे इलाही थो वणे, चाहे इहो बेबी कॉट में हणण जे लाइ आहे जेको बि आहे, पर हिते इहे जेके बि आहिनि भिंबोरियूं ऐं स्माइली हिकिड़ी नासपती, इहे सभु मूंखे हिते ॾाढा था वणनि ऐं मूंखे लॻे थो इहे हिते सूट था कनि। उस तेज़ आहे, ॾाढी तेज़ आहे। ऐं चादरूं टॉल जेके धोता आहिनि, कुझु हिते सुकणा विधमि, कुझु वॉशिंग एरिया में आहिनि, सो सुकी रहिया आहिनि, अञा प्रॉपरली न सुका आहिनि। हालांकि तपिश ॾाढी आहे ऐं हवा बि काफ़ी बहितरु आहे। ऐं अॼु जेको मुंहिंजो इरादो न हुयो ट्यूसडे बाज़ारि वञण जो, छो त दहशत पई थिए गर्मीअ जी, त ॿाहिरि निकिरी करे एॾो असांखे न माना परेशानी थी जेतिरी असांखे घरु वेठे सोचे करे थिए पई। पूरा 5 थिया आहिनि ऐं अञा अधु कलाकु आहे लाइट अचण में। सो हे मेहा अॼु वठी आयासीं 1 किलो, त इहे मां राति जो फ्राए कंदमि। सो सुराणे छिलिया आहिनि ऐं मां हिननि खे हिते वेही कटियां थी। हाणे तेसि ताईं सुराण वरी जेको आहे थोरी पालक वरिती, उहा सोईंदी कटींदी त उहा बि कची पकी बॉइल करे छॾींदासीं। सो हिते मूंखे हाणे इहे कमु करिणो आहे, टाइम बि पास थी वेंदो ऐं असांजा कम बि थी वेंदा। मेहा कटे रखियमि फ्रिज में ऐं सुराणे ते पालक साफ़ु करे छॾी आहे ऐं हाणे कटे थी पई, हेॾा विझंदी थी वञे, इहा बि साफ़ु थी वेंदी ऐं हल्की कची पकी बॉइल थी वेंदी। इनशा इहा मां सुभाणे पचाईंदमि। सो 5:15 थिया आहिनि, बाक़ी हाणे 15 मिंट आहिनि इंतज़ारु लाइट जो। उन खां पोइ वरी निमाज़ जो टाइम थींदो 3 जो, त निमाज़ पढ़ंदासीं। कुझु शयूं आहिनि जेके मूंखे मथे रखणियूं आहिनि, इलाही देरि खां मां पंहिंजे कमरे मां थोरी सफ़ाई बि कई त कढी हिते जमा कयूं। सो वञा थी हाणे इन्हनि खे मथे जाइ ॾेई अचां। हे त वार्निश आहे, मथे वारे कबट में ई इहा मुंहिंजी वार्निश पई हूंदी आहे, त हुते रखंदमि। मां हिते मेहा थी फ्राए कयां। इहे अक्सर असां कंदा आहियूं ऊन्हारे में पटाटनि वांगुरु फ्राए। ऐं इन खां पहिरियों जेका वीडियो तव्हां ॾिठी ब्लेंडर पियो हले त मां न पई ॻाल्हायां, त सुरण पटाटनि जी काई भाॼी थी ठाहे मज़ेदार। सो इहो असांजो राति जो खाधो आहे। त मेहा बि फ्राई ऐं पटाटनि जी भाॼी बि, ऐं मां चांवर पचाईंदा। सांझे जी निमाज़ पढ़ी आयमि ऐं हीअ मुंहिंजा मेहा जेके आहिनि बिल्कुलु तरिजी तयारु थी विया आहिनि ऐं हिन में मसालो विझंदमि हाणे ऐं उन खां पोइ मां पचाईंदमि चांवर। ऐं हेॾा सुरण जी भाॼी जेका आहे उहा प्रोसेस में आहे, पचे थी उहा बि। सो अॼु मां हिन व्लॉग मां तव्हांखां हाणे मोकिलाईंदमि ऐं अॼु ॿुधाइजो कीअं लॻो तव्हांखे अॼु जो व्लॉग। मां अॼु जो सॼो ॾींहुं बावजूदि एॾी गर्मीअ जे बावजूदि लाइट बंदि जे मां इलाही इंजॉय कयो आहे। माने थिए पई परेशानी, उहा पंहिंजी जाइ ते, गर्मी बि इलाही आहे, पर जीअं कल्ह मुंहिंजी हालति ख़राबु पई थिए, मां कुझु क्लिप्स रिकॉर्ड बि कया, मां उहे डिलीट करे छॾिया। त मां उन्हनि ते जेको आहे बिल्कुलु बि तयारु न हुअमि त मां उन्हनि खे अपलोड कयां, छो त हुयूं बि 2-2.5 मिंट या 3 मिंट। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जो ब्लॉग मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं थो लॻे। ऐं मोकिलायूं था हाणे मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही, सिहत रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसि ताईं तव्हां खां इजाज़त वठंदमि मां। अल्लाह वाहे।